घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त सेवाणी संगत पारां मुक़ामी शादी हाल में जश्न शाम कलंदर जी शानदार तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जो ख़ास मेहमान साईं आसन गुल मेहंदी चरागी बिरादर सेवण शरीफ हो। जश्न शाम कलंदर जी तकरीब में सैयद सिकंदर अली शाह, सन मुकदास, संजय कुमार, अनूप कुमार मोटवाणी, दिलीप कुमार, ईश्वर लाल, आकाश कुमार समेत दरगाह कलंदर लाल जे मुरीदन अकीदतमंदन ऐं शहरनि वॾियांग में शिरकत कई। उन मौके ते जश्न शाम कलंदर जी तकरीब खे ख़िताब कंदे फ़कीर साईं आसन गुल मेहंदी चरागी बिरादर सेवण शरीफ चयो त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे जितां हमेशा भाईचारे मोहब्बत अमुन ऐं प्यार जो दर्स मिलंदो आहे। सिंध जे सूफ़ियनि ऐं औलियाइन हमेशा अमुन प्यार भाईचारे जो दर्स ॾेई पूरी दुनिया खे सबक ॾिनो आहे त सिंध वासी कंहिं सां बि नफ़रत न बल्कि प्यार ऐं मोहब्बत ॾियण वारा आहिनि। सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि सदाईं अमुन ऐं मोहब्बत जो दर्स ॾिनो आहे। असांखे सूफ़ियुनि जे पैगाम खे आम करण जी ज़रूरत आहे। इन खां पहिरियां जश्न शाम कलंदर जी तकरीब में सिंध ऐं पंजाब जे मशहूर मौसीकार ऐना गौहर ऐं बिलावल मशहूर सूफियाना कलाम ॿुधाए महफ़िल में वेठलनि मथां वजद तारी करे छॾियो, जॾहिं त आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।